प्यारी साध संगत, एक कृष्णम सर्वदेवान। भगवान श्री कृष्ण जी स्तुति करे हिन भगवत गीता के सत्संग की शुरुआत था कयूं। ता सभिनी जो स्वागत है। दिन महीने साल गुजरते जाएंगे, हम परमात्मा प्रेम में जीते जाएंगे। मौसम ईंदा ऐं वेंदा, पर असां सत्संग सां जुड़ियल हूंदासीं। ऐं सत्संग सदाई नओं हूंदो आहे, नित्य नओं हूंदो आहे, रिपीट न हूंदो आहे। त कृष्ण भगवान जी वाणी 18 अध्याय उहो भी अधु थी चुको आहे, लगभग ईअं समझो। धीरे धीरे थींदो थो वञे, निकिरंदो थो वञे, ऐं असां अॻिते वधी रहिया आहियूं। ऐं आनंद भी असांखे अची रहियो आहे भगवान जी वाणी ॿुधी करे। श्री कृष्ण भगवान ॿुधाए रहियो आहे, बुद्धि 3 प्रकारनि जी थींदी आहे। बुद्धि अकुल, असांजी कहिड़ी बुद्धि आहे इहो बि असां ॿुधंदासीं, चेक कंदासीं। असां पहिरीं सात्विकी बुद्धीअ जा लक्षण ॿुधासीं कि जंहिंखे ख़बर आहे प्रवृत्ति ऐं निवृत्ति, जंहिंखे ख़बर आहे कर्तव्य ऐं अकर्तव्य, जंहिंखे ख़बर आहे भय ऐं अभय, ऐं जंहिंखे ख़बर आहे बंधन ऐं मोक्ष, उहा आहे सात्विकी बुद्धि। हाणे असां ॿुधंदासीं राजसी बुद्धीअ जा लक्षण। श्री कृष्ण भगवान ॿुधाए थो, यया धर्मम् अधर्मम् च कार्यम् च अकार्यम् एव च अयथावत् प्रजानाति बुद्धि सा पार्थ राजसी। राजसी बुद्धि जो हाणे अचे थो। जंहिं बुद्धीअ खे धर्म ऐं अधर्म जी ठीक ठीक जानकारी न हुजे, हुजे त सही पर पूरी जानकारी न हुजे, सही ऐं गलत जी जंहिंखे पूरी ख़बर न हुजे पर अधु ख़बर हुजे, उहा राजसी बुद्धि। सात्विकी बुद्धि हुआ जंहिंखे सभु ख़बर हुजे, तामसी हुआ जंहिंखे कुछ ख़बर ई न हुजे, पर राजसी उहो जंहिंखे अधु ख़बर हुजे, जंहिंखे संसारिक ज्ञान त हुजे, शास्त्रनि जो भी ज्ञान हुजे, पर परमात्मा जो न, आत्मा जो भी ज्ञान न हुजे, जंहिंखे जेको भीतर वयो ई न हुजे, जे संसार में बस ॾिसी ॾिसी करे जेको सिखियो आहे, जंहिंखे संसार जो ज्ञान आहे, ऐं संसार जे हिसाब सां जंहिंखे ख़बर आहे कि छा धर्म आहे छा अधर्म आहे, कृष्ण भगवान उनखे राजसी बुद्धि तो चए कि जंहिंखे जेको यथार्थ नथो ॼाणे, धर्म खे अधर्म खे, कर्तव्य ऐं अकर्तव्य खे। सात्विक बुद्धि में आयो जेको यथार्थ ॼाणे थो, जेको समझे थो। यथार्थ, यथार्थ जो अर्थ आहे वास्तव में। ॾाढनि खे वास्तव में ज्ञान न हूंदो आहे, संसार जो ज्ञान हूंदो आहे। जो उन ॾींहुं बि ॿुधायो, कंहिंखे ॾाढनि खे त ब्राह्मण जा मंत्र भी यादि हूंदा आहिनि, ब्राह्मण खे भी सलाह ॾेई ॾियनि, एॾा होशियार कि महाराज स्वामी हिन खां पोइ त हीअं थींदो आहे, त उहो त करायो ई कोन, 60 में हीअं थींदो आहे। अहिड़ा आहिनि माण्हू
पर उन्हनि खे यथार्थ ज्ञान थोड़ी आहे। उहे चवंदा असांजी उमिरि ईअं ई कोन बीतजी आहे, असां घणी शादियूं ॾिठियूं आहिनि, करायूं आहिनि। त उन्हनि खे हू ज्ञान त आहे जेको उन्हनि ॾिठो आहे, पर यथार्थ ज्ञान कान्हे, वास्तविक उन्हनि खे धर्म जी ख़बर कान्हे। हू ॿाहिरां ॿाहिरां रुगो चवंदा, हाईलाइट बि थींदा, सलाहूं बि ॾींदा ऐं संसार जे हिसाब सां सही सलाह ॾींदा, राजसी बुद्धीअ वारा। पर अहिड़ा त अनेक मिली वेंदव, घणेई मिली वेंदव अहिड़ा, पर उन्हनि खे असली धर्म जी ख़बर न आहे, असली धर्म जी पहचान न आहे। उन्हनि खे संसार जी बस पहचान आहे। वो संसार जे सभिनी धर्मनि खे सम्झंदा आहिनि, व्यापारीअ जो धर्म, संत जो धर्म, गृहस्थीअ जो धर्म, समाज सेवीअ जो धर्म, वकील जो धर्म, कोर्ट कचहरीअ जो धर्म, उहो सभु सम्झंदा आहिनि ऐं अहंकार बि ॾाढो कंदा आहिनि कि असांखे सभु पतो आहे, पर सभु पतो न आहे। भीतर जो उन्हनि खे वास्तविक धर्म जो पतो न आहे। त उहे बुद्धि, उहे राजसी बुद्धीअ वारा, बुद्धि त अथनि, चालाक बि आहिनि, होशियार आहिनि, सलाह बि सुठी ॾींदा आहिनि, पर उहो स्थाई कान्हे। हाणे कोरोना खां पोइ जेके नियम मटिया आहिनि, कोरोना आहे बि कोन, पर नियम उहे हाणे लागू थी विया, चाहे मरण ते, चाहे ॼमण ते, चाहे शादीअ में, चाहे किथे बि। माण्हू उहे हाणे शादीअ में बि लिमिट माण्हू पियो थो घुराए। अरे तू जो तो लिमिट माण्हू घुराई, चीज साईं मजा आ रहा है, चलने दो, अब यही टास्क चलने दो, अगला बताओ क्या करना है। हाणे शादीअ में बि घटि माण्हू घुराईंदासीं, पगड़ियुनि ते बि हू न रखंदासीं। जेॾी महिल अचो 5 खां 5:30 अथव, वेहण जो कमु कोन अथव। हाणे इहो कोरोना जे करे कोन्हे, इहो हाणे स्वेच्छा सां आहे, हाणे पंहिंजी मर्ज़ीअ सां थी वियो आहे। हूअं ई कोई वेहण चाहे कोन थो, हूअं ई माण्हू चाहिनि पिया कि माण्हू मथो खाइण न अचनि। कोई गुज़ारे वियो आहे त परेशान न कर, त बैठक बि अधु कलाक थी वई आहे, कलाक जो अधु कलाक, उहो बि जिंद छॾायो जल्दी, ॿियो न वधीक देर। त माण्हू त ॼण फाथो हो पहिरीं, कोरोना हुनखे आज़ादी ॾिनी आहे। त जेके माण्हू नेतागिरी कंदा हुआ, जिन खे चवंदा हुआ असांखे ॾाढो धर्म जो नॉलेज आहे, असां महाराज खे बि ॿुधाईंदा आहियूं, बाबनि खे बि ॿुधाईंदा आहियूं, सभिनीनि खे असां सलाह ॾींदा आहियूं, राजसी बुद्धीअ वारा। त हाणे उन्हनि खे नियम पंहिंजा मटणा पवंदा न, या उन्हनि खे हाणे घर वेहणो पवंदो। उन्हनि जो ज़मानो वियो, हाणे नवां नियम ठही विया, त नवां नेता बि त पैदा थींदा, नवां सलाह ॾियण वारा, नवां इहे माण्हू मुखी बिना अथॉरिटीअ जे जेके सलाहूं ॾींदा आहिनि, इहे बि त नवां थींदा न, नई पीढ़ीअ वारा। त केना बि उन्हनि जो पुराणो ज्ञान, उहा बुद्धि हाणे छो नथी कमु अचे। चवंदा अलाए भाई हाणे अलाए नवां ॻाल्हियूं, नयूं ॻाल्हियूं निकितियूं आहिनि, असांजी हले कान थी। त हले नथी त नेतागिरी छो कंदो आहे? ॼण तूं ई विधाता आहीं, ॼण तूं ई नियम ठाहिण वारो आहीं। तूं ई जॾहिं हिननि जे पुठियां आहीं, लहर जे पुठियां, भीड़ जे पुठियां, त तूं कीअं अहंकार कंदो आहे कि मुंहिंजे बिना कमु ई कोन थींदो, मां ई ॿुधाईंदो आहियां सभिनीनि खे। त कृष्ण भॻवान हुनखे राजसी बुद्धि चई आहे कि वर्तमान ख़बर हुजे, जंहिंखे वर्तमान में छा थी रहियो आहे, यथार्थ हुनखे कुछ भी ख़बर न हुजे, वास्तविक हुनखे न हुजे ज्ञान, केवल ओॾी महिल जो माहौल ॾिसी करे जेको ॻाल्हाए हुनखे राजसी बुद्धिमान चइबो आहे। जलेबियूं सत्संग हलिया त एॾा माण्हू पैदा थी विया चालाक, हाणे बंदि थी विया त हे बि चुप थी करे वेही रहिया। त केॾा वई उहा बुद्धि, तुंहिंजी होशियारी, तुंहिंजो एटीट्यूड गुम, छो त इहा राजसी बुद्धि हुई।
ॾिसी करे ॻाल्हाइण या राजसी बुद्धि आहे। भई तूं पहिरीं ॿुधाई त पोइ असां तोखे सम्झूं। का घटना अञा थी कान्हे, तूं पहिरीं भविष्यवाणी करी ऐं सच में उहो थिए, पोइ असां मञूं सच में भई तुंहिंजी बुद्धि सात्विक आहे। पर तूं माहौल ॾिसी करे पियो थो ॻाल्हाईं, या ईर्ष्या सां थो ॻाल्हाईं, साड़ में थो ॻाल्हाईं, द्वेष सां। ॾाढा माण्हू कोन पंहिंजे मिट माइट सां साड़ हूंदो अथनि, पोइ मिट माइट जो बंगलो ॾिसी करे सायो करे नेतागिरी बि कंदा, होशियार बि ठहंदा ऐं ग़लती बि कढंदा ऐं मथां भविष्यवाणी बि करे वेंदा। चवंदसि यार ठारायो त अथई बंगलो, पर ॾिसजां हिन मां पाणी वहंदई। ही ईर्ष्या निकिरे पई थी ॿाहिरि, मन मां ईर्ष्या पई थी निकिरे, पर ॿाहिरां होशियार पियो थो सॾाए पाण खे कि ॾिसजां मुंहिंजी ॻाल्हि सही निकिरंदई, छो त तो हीअ ग़लती कई अथई। ॾिसजां पाणी टपकंदई, हितां ही फर्श उखड़ी वेंदई, हितां ही थी वेंदई, तो चई करे हली वेंदो। माना ॿाहिरि बि कढी वियो साड़ पच ऐं भविष्यवाणी बि करे वियो ऐं पाण खे होशियार बि ॿुधाए वियो। इन्हनि जी कहिड़ी वैल्यू? इहे उहे आहिनि राजसी बुद्धीअ वारा। या त धुको हणी वेंदा, साड़ पच कढी वेंदा, या जेको सभु कनि पिया था, हाणे पक थी वई आहे कि ही बंगलो ठही वियो, पोइ चवंदा हा अॼुकल्ह इहो ई हली रहियो आहे, मां त चवण ई वारो हुअमि, इहो ई त हली रहियो आहे सभिनि खां सही। माना हाणे सभु कमु थी वियो, पोइ होशियारी झाड़ण। इहे सभु अथव राजसी बुद्धीअ वारा, सलाहूं ॾियण वारा, समय सां जेको हली रहियो आहे उहो करण वारा, टिप टॉप रहण वारा, 70 साले जा 78 साले जा जीन्स पाइण वारा। 70 खां उमिरि पार थी वई भाईअ जी, अञा जीन्स पाए करे मेंटेन करण वारा। ये राजसी बुद्धि। सलाहूं ॾियण वारा, हिते इन्वेस्ट कर, हिते न कर, शादी हीअं कर, हेतिरा माण्हू घुराए, हीअं न हीअं कर। अहिड़ा त अनेक पिया था घुमनि फिरनि, अनेक, हिकु ॿ थोड़े ई आहे, सभु आहिनि। बुद्धि अथनि, पैसो बि ठाहे वेंदा आहिनि, पर इहे राजसी बुद्धि आहे। यथार्थ हिननि खे धर्म अधर्म जी ख़बर कान्हे, हिननि खे उहो तत्व कान्हे जेको हमेशा सटीक हुजे, जेका ॻाल्हि हमेशा सटीक साबित थिए, समय अचे वञे चेंज थिए, हिननि खे ख़बर पइजी वञे। जेको पहिरीं ॿुधी चुका आहियूं सात्विक बुद्धि जा लक्षण, उहा हिननि खे ख़बर कान्हे कि देश काल परिस्थिति अनुसार कहिड़ो नियम कहिड़ो मटिजी वेंदो आहे, कीअं मटिजी वेंदो आहे, उहो यथार्थ हिननि खे पतो कान्हे। हिननि खे पुराणो ई पतो आहे, जेको 25 सालनि खां हलियो त हलियो। कृष्ण भगवान चए थो, ऐं हिन जो कारण इहो आहे कि उहे संसार में ई अटैच हूंदा आहिनि। जेको संसार में वधीक इन्वॉल्व हूंदो आहे न, प्रवृत्त, उनखे राजसी बुद्धि ॾाढी हूंदी अथव। जेको संसार जेको घर घटि वेहंदो आहे ऐं संसार में वधीक हूंदो आहे, या फेसबुक जे ज़रिए, या दोस्तनि यारनि जे ज़रिए, या घुमण फिरण जे ज़रिए, जेको संसार में ॾाढो इन्वॉल्व आहे, प्रवृत्त आहे, अटैच आहे, उनजी बुद्धि राजसी हूंदी अथव। स्वामी राम सुखदास चयो आहे कि जेको माण्हू संसार में अटैच आहे न, संसार सां गॾु, संसार सां चिपकियल, उहो कॾहिं बि संसार खे समझी कोन सघंदो, उल्टी थी ॻाल्हि लॻे। उहो माण्हू छा समझंदो पाण खे कि संसार में रहण सां कुछ ख़बर पवंदी, संसार में जेतिरो रहबो ओतिरी संसार जी ख़बर पवंदी, पर उल्टो अथव। जेतिरो संसार में रहंदा त संसार के असली यथार्थ कोन पहचाने सघंदा। संसार के पहचानण लाइ उनखां परे थियणो पवंदो आहे, जंहिंखे विरक्ति चइबो आहे। संसार जो सही स्वरूप ॼाणण लाइ उनखां परे थींदा न त समझ में ईंदो कि संसार परियां खां कीअं थो नज़र अचे, वास्तव में ही कहिड़ो आहे। पोइ खिल बि ईंदी कि
कोई छा पिया कन माण्हू ही छा कोई निंड में पियो तो हले कोई मूर्छा में पियो तो जिए हिक ॿिए जे पुठियां भेड़ चाल पिया था हलनि इहो परे थी करे नज़र ईंदो आहे त संसार खां परे थी करे संसार खे ॼाणे सघिबो आहे ऐं परमात्मा खां छा परे थी करे परमात्मा खे ॼाणबो आहे न परमात्मा खां वरी जुड़ी करे उनखे ॼाणबो आहे इहो उल्टो इहो नियम अथव ऐं परमात्मा खां परे थिया त पोइ परमात्मा खे बि कोन ॼाणे सघंदा संसार सां गॾु रहिया त संसार खे कोन सम्झी सघंदा परमात्मा खां दूर थिया त परमात्मा खे बि कोन सम्झी सघंदा संसार खे ॼाणण लाइ संसार खां दूर थियणो पवंदो पहचानण लाइ छो त उहो कूड़ आहे नकली आहे परमात्मा खे ॼाणण लाइ दूर खां पहचाने न सघंदासीं नज़दीक अचणो पवंदो नज़दीक माना सत्संग में नज़दीक जो अर्थ आहे सत्संग में अचण ऐं नज़दीक जो अर्थ आहे सत्संग में अची परमात्मा जूं ॻाल्हियूं ॿुधण इहो परमात्मा जे नज़दीक अचण जो तरीक़ो आहे कीअं जोड़िया जीअणो जान बतो साथीअ जोड़िया कीअं जोड़िया जीअणो जान बतो साथीअ जोड़िया कीअं सोरिया
परमात्मा जे वेझो अचूं, संसार खां थोरो परे थियूं, त असांखे यथार्थ धर्म अधर्म जी ख़बर पवंदी। संसार में इन्वॉल्व थींदासीं त वास्तविक यथार्थ धर्म अधर्म खे न पहचाने सघंदासीं। पर 99% माण्हू इहो ई पिया था कनि। संसार में इन्वॉल्व, संसार में चिपकियल अटैच, ऐं परमात्मा खां दूर खां ई पिया था राम सत कनि। कॾहिं हृदय सां वेझो न आया माण्हू। कभी न आया साध संगत में, कभी न आया संत शरण में, कभी न हर गुण गाया। भजन बिना बावरे तूने हीरा जन्म गमाया। यह संसार फूल सिमल का, शोभ्या देख ललचाया। मारी चोंच रुई निकल आई, मूंद पकड़ पछताया। यह संसार माया का लोभी, ममता महल बनाया। कहत कबीर सुनो भाई साधो, हाथ कछु नहीं आया। यह संसार हाट बनिया के, सौदा शोभा देख ललचाया। यह संसार हाट बनिया के, कबीर भगत जो भजन कि माण्हू कोई इन संसार के व्यापार समझण लॻो ऐं सौदो करण लॻो, पर मूल विञाए छॾी। व्याज जे चक्कर में मूर्ख मूल गवाया। उन मूर्ख मूल विञाए छॾी, पंहिंजे श्वासन जी पूंजी विञाए छॾी ऐं हासिल छा कयईं? संसार जूं कुझु शयूं। त मूर्ख चयो आहे कबीर उनखे। ऐं संसार सिमल जे वण वांगुरु आहे, शोभायमान, परियां खां वणंदड़, दूर के ढोल। उनमें घुसी करे परमात्मा खे उन भुलाए छॾियो। कॾहिं भीतर वञी करे परमात्मा सां कोन जुड़ियो, भीतर वेठल परमात्मा सां कोन ॻाल्हायईं। त जेको परमात्मा खां दूर थींदो, ॿाहिरां न भीतर सां। ॿाहिरां त सभु पिया था झुकनि, ॿाहिरां त सभु मंदर में पिया था वञनि, सभु कथाउनि में पिया था वञनि। भीतर जे मंदर में ॾाढा घटि माण्हू वेंदा आहिनि, ऐं संसार जे इन मंदर में वधीक आहे। त संसार सां जेको अटैच हूंदो, उहो यथार्थ धर्म अधर्म खे कोन समझी सघंदो, ऐं यथार्थ कर्तव्य अकर्तव्य खे बि कोन पहचाने सघंदो। वो कोन समझी सघंदो कि छा सही आहे छा ग़लति। कृष्ण भगवान चए थो अयथावत, हू यथार्थ जीअं धुंधली बुद्धि थी वञे कंहिंजे दिमाग़ ते डस्ट चढ़ी वञे त कुछ समझ में ईंदो अथसि, कुछ समझ में न ईंदो अथसि। उनखे राजसी बुद्धि चइबो आहे कि स्पष्ट उनखे यथार्थ समझ में न अचे, वो कंफ्यूज थी वञे। वो यथार्थ कंफ्यूज भी थींदो कि सही छा आहे भला। पंहिंजो पाण में ई डाउट थींदसि उनखे कि मां त हीअं ॿुधो आहे, पोइ हीअं छो थो थिए। पाण बि कंफ्यूज। जीअं तव्हां ॿुधो हूंदो कि कोई अगरि ॻाल्हाए त उनखे ॿाहिरि कढिबो आहे, पोइ अॼु मना छो थो करे, कंफ्यूज। छो त हे राजसी बुद्धि आहे तव्हांजी यथार्थ बुद्धि कान्हे। कॾहिं छा करणु खपे छा न करणु खपे, यथार्थ बुद्धि कान्हे, या राजसी बुद्धि आहे कि असां त हीअं ॿुधो आहे, पर हाणे हीअं चई त करणो छा आहे नेक्स्ट टाइम। इनखे चइबो आहे बुद्धीअ खे धुंध चढ़ियल, धूल चढ़ियल। इहे राजसी माण्हू जीवन जी यात्रा में बि कंफ्यूज थी वेंदो आहे ॾाढा दफ़ा कि असां त हीअं ॿुधोसीं, पोइ मुंहिंजो अंदाज़ ग़लति कीअं निकिरी वियो। इनखे चइबो आहे अयथावत। हुनखे यथार्थ ज्ञान न हूंदो आहे। यथार्थ वास्तविक तत्व सां जेको कॾहिं बि ग़लति साबित न थिए, उनजी भविष्यवाणी बि सही वेंदी आहे। जंहिंखे यथार्थ ज्ञान आहे, पर जंहिंखे यथार्थ ज्ञान न आहे, केवल ॿुधी करे सोचींदो आहे 25 सालनि खां त हीअं ई पियो थो हले, त अॻिते बि इहो ई हूंदो हमेशा। पर 26 साले में ई बदलाव अची वेंदो आहे, सभु कुझु मटिजी वेंदो आहे।
पोइ कंफ्यूज थींदो आहे कि इहो कीअं थी वियो। मां त सोचियो कि हीअं थींदो आहे। हेॾा साल हलियो, विच में मकर संक्रांति 15 जनवरी थी हुई हिकु दफ़ो, त इहे सभु पैदा थी विया। कीअं कीअं असांजो दिमाग़, असांखे अनुभव आहे 14 जनवरी ई थींदी आहे, 15 थी नथी सघे। पर ॾिठनि कि वॾा वॾा ज्योतिषी ऐं उन्हनि जा गुरू ई पिया था चवनि कि 15 आहे, त कंफ्यूजन कि इहो कीअं थी वियो। त हिनखे चइबो आहे धुंधली बुद्धि, स्पष्ट बुद्धि न हुजे जंहिंखे कर्तव्य ऐं अकर्तव्य जी सही सही जानकारी न हुजे, थोड़ी थोड़ी हुजे। ऐं जीवन में इहो कमु कजो। कॾहिं कंहिंखे सलाह ॾियो या इन्वॉल्व थियो त इन अहंकार सां इन्वॉल्व न थिजो कि मूंखे सभु ख़बर आहे, छो त कंहिंखे बि सभु ख़बर कान्हे। नियम ठाहिया असां इंसान संसार जा, ऐं असां इंसान पंहिंजी सुविधा अनुसार बदिले बि छॾींदा आहियूं। त कीअं था चओ मूंखे सभु ख़बर आहे, भविष्य में मटिजी वञनि त छा उहे तोखे ख़बर आहिनि छा। का माई चए मूंखे सभु ख़बर आहे, पाठ कीअं रखाइबो आहे, सप्ताह पाठ, हेतिरी पढ़ाई लॻंदी आहे। और पंहिंजे ज़माने जी ॿुधाए पाठ जी पढ़ाई, जे असांजे ज़माने में 500 रुपया ॾिबा हुआ पाठ जी पढ़ाई, उहा ॿुधाए। ऐं असां जहिड़ो पहुची वञेसि चएसि 500 थोरी आहे, 250 आहे, त ॿुधायो उहा माई कंफ्यूज थींदी या कोन थींदी कि कॾहिं मटिजी वियो। ऐं मटिजो त पुठिते कीअं थी वियो, अॻियां हुजणु खपे न। 500 जा वरी बि 600 थियनि, 250 कीअं थी विया, ऐसा कैसे हो गया। त हिनखे चइबो आहे धुंधली बुद्धि। होशियारी त आहे पर उस ओॾी महिल ई तात्कालिक, थोड़ी देर जो ज्ञान। त अहंकार सां सलाह न ॾिजो। वॾा वॾा विद्वान संत बि जॾहिं कथा सत्संग कंदा आहिनि त इहो ज़रूर चवंदा आहिनि इहा मुंहिंजो मत आहे। मां इहो नथो चवां कि इहो सही आहे, मुंहिंजी मत, मुंहिंजी ॿुध ईअं थी चए भाई, मां ईअं ॿुधो आहे। वक्ता ईअं चवंदा आहिनि, समझदार वक्ता। त तव्हां बि कंहिंखे कॾहिं कुझु चओ, राय रखो, सलाह ॾियो त होशियारीअ सां न, इहो ई चइजो कि मां ॿुधो आहे, हीअं थींदो आहे भाई। ऐं थी सघे थो हाणे मटियो हुजे, ऐं मटियो आहे त ॾाढा हिन में बि नेतागिरी कंदा आहिनि कि हाणे मटियो आहे भाई, शायदि असांजे में भाई चुप कर न, हाणे मटिजी वियो त तूं चुप न, लगातार ॻाल्हाईंदी। असांजे में त ईअं न हो, हाणे मटियो आहे भाई, नयूं ॻाल्हियूं, नवां माण्हू, हे हो, अलाए केॾां पहुची वेंदी। छो त हिनखे हाईलाइट थियणो ई आहे हिन भैंसां खे, ऐं इहे चुप करे कोन वेंदी। त मां निवेदन कंदोमांव, कॾहिं नेतागिरी कयो, अगरि सलाह ॾियो, इन्वॉल्व थियो त होशियारीअ सां न, अहंकार सां बि न कि मूंखे ज्ञान आहे, मूंखे नॉलेज आहे, न। कोई यथार्थ बुद्धि वारो माण्हू कोई पंहिंजो तर्क या काई ॻाल्हि बि रखे थो, जीअं तव्हां हींअर संक्रांति वारी ॻाल्हि कई, त कोई साम्हूं वारो जीअं उहो चए भई 15 तारीख़ थींदी आहे ऐं उहो मञी वञे, हा बराबरि ठीकु आहे, जीअं तव्हां चओ था ठीकु आहे, त छा तॾहिं हुनखे उहो बुद्धि चइबी, छा राजसी बुद्धि चइबी न? पोइ छो चइबी? हुनखे राजसी बुद्धि हुन स्वीकार करे वरितो त उहो छो थियो। हुन ॾिसो पंहिंजी अज्ञानता स्वीकार कंदा न त अॻिते वधंदा। राजसी वारो सात्विकी थी वेंदो, तामसी वारो राजसी थी वेंदो। अगरि जंहिं मञी वरितो, भई असांखे ख़बर कीअं पए कि असां तामसी, असांजी बुद्धि तामसी आहे, राजसी आहे या सात्विकी आहे। सुठो प्रश्न आहे तव्हांजो। त पहचान ईअं अथव, अगरि असांखे पतो ई न पए, असांखे जरा सी भी ख़बर न पए कि मुंहिंजी बुद्धि तामसी आहे या राजसी आहे या सात्विकी, त उहा तामसी आहे। तामसी खे पतो ई कोन हूंदो आहे। तामसी माना अज्ञानता, मूर्छा, मूढ़ता। तामसी खे कुछ ख़बर न हूंदी आहे। भेड़ चाल हलण खे होशियारी न समझो, चो सभु ईअं था कनि, मां बि कयो, हा त तामसी ऐं सभु भेड़ चाल हलिया, तूं बि भेड़ चाल हली आहे। हिन में का बुराई कान्हे। अगरि असांखे कुछ ख़बर न आहे त काई बुराई कान्हे, छो त असां ॼमंदा ई तमस में आहियूं।
90% माण्हू तामसी आहिनि। भई जनम थियो अंधेरे में, परवरिश थी अंधेरे में, जीअं माउ पीउ सेखारियो उहो ई सिखंदा वियासीं। पोइ कोई विरलो प्रयास कंदो आहे, उन लीक तां हटण जो प्रयास कंदो आहे कोई, त राजसी या सात्विकी थी वेंदो आहे। त सभिनि खां पहिरीं अगरि असां स्वीकार कयूं कि मां तामसी आहियां, त ओॾी महिल ई माण्हू प्रयास बि त कंदो। पोइ हाणे अगरि कोई पंहिंजी बीमारी स्वीकार करे कि भाई मां बीमार आहियां, त पोइ हाणे ठीकु थियण जो इलाज बि त शुरू थींदो न। पर कोई बीमारी मञे ई न पंहिंजी, त छा थींदो? हुनखे कुझु पेर में फुरड़ी हुजे, पोइ लिकाईंदो वञे, हुनखे ॿुधाई न त वधंदी वेंदी, पोइ वधी करे जख्म थी वेंदो, पोइ ॿाहिरां लिकाईंदो वञे, ऐं पोइ धीरे धीरे उहो नासूर थी वेंदो, पोइ धीरे धीरे त कैंसर थी वेंदो। त अहिड़ी तरह जेको पंहिंजो मानसिक बीमारी लिकाईंदो, जेको चवंदो न मां तामसी थोड़ी आहियां, इसमें अच्छा किसको बोला गया है? वो चवंदो भाई सात्विक बुद्धि को अच्छा बोला जा रहा है। चवंदो हाँ वो मैं हूं, आहे तामसी, पर पाण खे छा थी ॿुधाए सात्विकी, माना पंहिंजी बीमारी लिकाए थी, त हुनजी बीमारी त वधंदी वेंदी, हुनजो तमस वधंदो वेंदो। त माण्हू अगरि स्वीकार करे पंहिंजी अज्ञता कि अरे यार मूंखे पतो न हो, तव्हां चओ था त हूंदो, मां मञा थो, थी सघे थो, मूंखे कहिड़ी दिक़त आहे, मां छो जिद कयां, त उहो माण्हू हिकु कदम अॻियां वधी वेंदो, तामसीअ मां राजसी थी वेंदो। असां स्वीकार कयूं पंहिंजी कमज़ोरी, पंहिंजी ग़लती, ऐं इहा ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी जंहिं ॾींहुं असांखे असांजूं वास्तविक ग़लतियूं नज़र अचण लॻनि। उहे असांजे कल्याण जा ॾींहं हूंदा उहे, जंहिं ॾींहुं असांखे असांजूं माइनस पॉइंटूं ख़बर पवंदियूं। उन ॾींहुं ख़राब न सम्झिजो। उहो ॾींहुं सत्संग छा कंदो आहे? सत्संग इहो ई त कमु कंदो आहे, असांजूं ग़लतियूं कढी असांजे साम्हूं रखंदो आहे, आईनो ॾेखारींदो आहे। ऐं छो सत्संग जी एॾी वॾी महिमा चई वई आहे? छो त उहो ग़लतियूं कढी फिटी बि कंदो आहे ॿाहिरि, सत्संग सफ़ाई बि कंदो आहे। पर कोई माण्हू मञे ई न त हुनजो छा उधार, छा सफ़ाई थींदी हुनजी? उहो तामसी ॼाओ तामसी ई रहंदो ऐं तामसी ई मरंदो। त राजसी वारो तामसी वारो अगरि स्वीकार करे, तामसी वारे खे तामसी उहो जंहिंखे ख़बर ई न हुजे, कुझु बि ख़बर न पएसि कि मुंहिंजी बुद्धि तामसी आहे या राजसी आहे या सात्विकी, ही सत्संग ॿुधण खां पोइ बि जंहिंखे पतो न पए त उहो तामसी आहे। उन कुझु ॿुधो ई कान्हे, उन कुझु कोन ॿुधो आहे, न सम्झो आहे, पोइ रुॻो ॾिसी करे ॾिसण ई ईंदो हूंदो सत्संग बि। ॿियो आहे राजसी। राजसीअ में जॾहिं थोरो थोरो पतो पए, जीअं धुंधली ॻाल्हि हले पई थी, जंहिंखे थोरी ख़बर पए वरी कंफ्यूज थिए, वरी थोरी थोरी ख़बर पए पंहिंजी बुद्धीअ जे बारे में, थोरो महसूस थिएसि कि मां हीअं आहियां, पर कंफर्म न हुजेसि, त उहा राजसी बुद्धि। ऐं जेको स्पष्ट हुजे, पूरी तरीक़े सां जंहिंखे पतो हुजे कि मुंहिंजी हीअ सोच आहे, मुंहिंजो ही स्वभाव आहे, मुंहिंजा ही वीचार आहिनि, पर्सनली निजी, माण्हुनि जे चवण सां न, मां खुद महसूस कयो आहे, त उहा सात्विकी बुद्धि। ही सभु भीतर कम थींदा आहिनि, ॾेखारण लाइ न। माण्हू हर कम ॾेखारण में शुरू थी वेंदो आहे कि मेरी है वो सात्विक बुद्धि। जो आपने बोला ना, वो करे भी दिखाएंगे, करके दिखाऊं। जो आपने बोला लक्षण बताए ना सात्विक की बुद्धि के, मेरे को कर्तव्य का भी पता है, अकर्तव्य का भी पता है, बस गुरु की कृपा है, सब आता है मेरे को। प्रवृत्ति पता है मेरे को, निवृत्ति पता है, पहले पता नहीं था, शुरू थी वेंदी। त ही ॻाल्हियूं ॾेखारण लाइ या ॿुधाइण लाइ कान्हनि, सम्झिजो। ऐं मूंखे ख़ुशी आहे कि असांजी संगत अहिड़ी स्टेज ते पहुची वई आहे, ॿुधी करे, श्रवण करे करे, जो मां चई सघां थो हीअ अथव ऊंची क्लास। नालो तो उन्होंने जॾहिं भी ॾिनो आहे कि हमारी ऊंची क्लास है, जहाँ वो नर्सरी क्लास की बातें नहीं होती हैं, हाई लेवल की।
थींदियूं कोन्हनि, ठहंदी त जलेबी आहे कढ़ाईअ में, पर हीअ अथव पंहिंजी क्लास। छो त असां धीरे धीरे अॻियां वधिया आहियूं। असां पहिरीं जप साहिब, पोइ सुखमनी, पोइ रामायण, पोइ भगवत गीता, उनमें बि 18 अध्याय जे विच में पहुता आहियूं। त उन क्लास ते असां पहुता आहियूं। चई सघूं, चवण जे लाइ नथो चवां कि हिक हिक खे चओ हाणे, न, पर असां चई सघूं था ऐं ग़लति न हूंदो हो, पर हुन सां असांखे फ़ाइदो छा? पर तव्हांखे ॿिए दरबार जी संगत ॾिसो, मां बुराई नथो कयां, किथे बि ॾिसो तव्हांखे हू मिलंदव, हुननि जी बुद्धि हुअ वारी जेका हल्को फुल्को सम्झंदी आहे सत्संग, ही न सम्झी सघंदव। नओं माण्हू अचे हू न सम्झी सघंदो। तव्हां सम्झी था वञो छो त रेगुलर पिया था अचो। नओं माण्हू ॿियनि दरबारुनि में त हल्को फुल्को गुरूअ जा भॼन हिकु ॿ ऐं उहे ॻाल्हियूं, रोज रोज उहे ॻाल्हियूं। गुरु कार्ज रास कंदो, जेका जेका संगत पेर भरे अचे थी उन्हनि जा कार्ज रास गुरु बाबू पाण कंदो। आयो लाल सभई चओ झूलेलाल, इहो ई रोज। त उहे श्रोता ई अहिड़ा आहिनि, उनजी बुद्धि न का वधीक सम्झी बि कोन सघंदी। त मां चई सघां थो, सिंधियुनि में तव्हां उहा संगत आहियो त ही वॾे लेवल जूं ॻाल्हियूं न केवल ॿुधो पिया था, सम्झो बि पिया था। हर का संगत न सम्झंदियूं आहिनि इहे ॻाल्हियूं। त सात्विक बुद्धि उहा आहे जंहिंखे स्पष्ट पतो आहे खुद खे कि मुंहिंजी लेवल कहिड़ी आहे, मुंहिंजी सम्झ केतिरी आहे, मूंखे केतिरो विवेक आहे, मूंखे केतिरी ख़बर आहे, केतिरी माण्हूअ जी पहचान आहे, ऐं केतिरी ख़बर आहे कि परमात्मा ई सत्य आहे, परमात्मा ई कमु ईंदो। इहो पाण खे असांखे खुदि अगरि सम्झ में अची वञे त सम्झो सात्विक बुद्धि आहे असांजी। त कृष्ण भॻवान ॿुधाए पियो थो कि जंहिंखे ढंग सां कुझु पंहिंजी ख़बर कान्हे कि केॾां पियो थो हले, केॾां पियो थो वञे, उहो राजसी बुद्धीअ वारो हले बि थो, भॼ डुक बि करे थो, पर हुनखे वास्तविक ख़बर कान्हे कि छा आहे राजसी, छा आहे सात्विक बुद्धि, छा आहे यथार्थ धर्म। ऐं तामसी बुद्धीअ जो बि ॿुधी वठूं। तामसी बुद्धीअ जो लक्षण अथव अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान् विपरीतान् च बुद्धि सा पार्थ तामसी। तमोगुणी बुद्धीअ जी व्याख्या कंदे कृष्ण भगवान चए थो उहा त उल्टी बुद्धि हूंदी आहे। वो अधर्म खे धर्म समझंदो आहे, उल्टो। अगर कंहिं माण्हूअ जी बुद्धि उल्टो ई सोचे हमेशा तो वह तामसी बुद्धि। अज्ञानी खे चई ज्ञानी आहे छो तो हुनजो वो गुरु आहे, ऐं वास्तविक ज्ञानी खे चई इनके पास ज्ञान थोड़ी है। शास्त्रन में जंहिंजी श्रद्धा न हुजे, चाहे शास्त्र वास्त्र क्या होते हैं, ये तो ऐसे पंडितों ने लिखे हैं, ब्राह्मणों ने लिखे हैं और अपनी तारीफ लिखी है। या उल्टी बुद्धि, तामसी बुद्धि, जेका हर सुठी ॻाल्हि खे ख़राब चए ऐं ख़राब में सां जलेबी खे सुठो चए। जेका साफ नजर थी अचे उनके चए हमारे सत्संग के बाद एंड है। अरे एंड कैसे है? मां हिकिड़ी खे अहिड़ो पकड़ियो मांस, वो चाहे बस उसके बाद एंड है। चुमास हाँ ठीक है एंड है और आगे बताओ क्या है उसमें।
चेहरे में वो भी आती है, फलाने भी आती है, वो भी आती है। चुमा वो छोड़ो, एंड वाली कौन सी बात है? ऐसी कौन सी बात है जिसके लिए कह रही हो कि इसके बाद एंड है? वो बेगाने तो बुधाए पई, पर वो न पई बुधाए जैसा साबित थे कि इसके बाद एंड है। छो तो कुछ आई कोन न, कुछ अड़ी विशेषता है। विशेषता तो शास्त्रन में आ, विशेषता असांजे सनातन धर्म में आ, पर उनके चवन इनमें क्या रखा है? क्यों शीला? वो शीला, वो जलेबी, हाँ इनमें शास्त्रों में थोड़ी ताले बिन भाॼियूं हिकु ई ॻाल्हि ॻाल्हाईंदियूं न तो थोड़ो कॉन्फिडेंस वधंदन, वो टीम अची वेंदी। हाँ शास्त्रों में कुछ नहीं रखा। भली 1000 गॾु थी वञनि, ये सभु भॼी वेंदव जॾहिं हिकिड़ो सचो माण्हू रुगो उन्हनि जे अॻियां बीह करे बसि ॻाल्हाए, सभु भॼी वेंदियूं। भॼी वयूं, समझजो ये जलेबियुनि ते बिल्कुलु फिट थी थिए इहा ॻाल्हि। तामसी बुद्धि, उल्टो ई हर ॻाल्हि सुठे खे ख़राब चवण, ख़राब खे सुठो चवण, ज्ञानीअ खे अज्ञानी चवण, अज्ञानी खे ज्ञानी चवण, ऐं पाण मूड़ हूंदे ॿिए खे मूड़ चवण, खुद अज्ञानी हूंदे ॿिए खे भॼन न, खुद अज्ञानी हूंदे भी हाँ समझाने लाइ आहिनि शेर, खुद अज्ञानी हूंदे भी ॿियनि खे समझाने लाइ आहिनि शेर। पंहिंजा ॾोह लिकाइण ख़ातिर केॾा कनि था फंद ऐं फेर, दुनिया जा दस्तूर निराला तिन खे भला निभाए केर। दुनिया खे समझी न सघबो, हाँ जग खे राज़ी करे न सघबो, केॾो भी भल चाहे केर। खुद अज्ञानी हूंदे ज्ञान ध्यान जो शोर मचाए, ज्ञान ध्यान जो कनि था कतल। प्रेम खे चवन नादानी ऐं कूड़ अकुल खे चवन मिकिर, कूड़ मिकर खे चवन अकुल, कूड़ ॻाल्हाइण खे चवन होशियारी, ऐं ज्ञान ध्यान जी ऐसी तैसी करे ऐं चवन ज्ञान, ज्ञान ऊंचा है सबसे, ज्ञान के बाद एंड है, ऐं उन ज्ञान जी ऐसी तैसी कनि। यह तामसी बुद्धि। त चो हाणे इन्हनि जे लाइ हिकु भॼन ॻायूं। अरे इन सान रे अंधा तो समझी छो न थो प्यारा, ओ अरे इन सान रे अंधा तो समझी छो न थो प्यारा। अरे इंसान रे अंधा तू समझी जो न तो प्यारा, सजो संसार आकूड़ो जैसा तो नील लगायो, सजो संसार आकूड़ो जैसा तो नील लगायो। जेकी तू पाप तो करी उहे सब गई लिखंदा, जेकी तू पाप तो करी उहे सब गई लिखंदा। गीता तू पंहिंजा पोनी में दुनिया मां सब वया हूंदा, तुंहिंजी मत कीअं वई खसजी कुटुंब
समझी जो न तो प्यारा। सचो संग थई तिर भुव जो उन्हें सानी जे रखंदे। सचो संग थई तिर भुव जो मालिक जी बंदगी कर दूं। जयमा सुंदर तू बण दे। मालिक जी बंदगी कर दूं। जयमा सुंदर तू बण दे। हिन दुनिया मां तू खटंदे जीवन बहे जेके मारो हरे इंसान रे अंधा तू समझी जो न तो प्यारा। हरे इंसान रे अंधा तू समझी जो न तो प्यारा। खुद अज्ञानी हूंदे ॿियनि खे ज्ञान बाटण इहा आहे तामसी बुद्धि। खुद अधर्म ते हली करे ऐं ॿिए खे चवनि तूं अधर्मी। खुद धर्म कर्म छॾे करे शास्त्र छॾे करे ऐं पंहिंजी नकली ॻाल्हियुनि खे चोरीअ जी वाणीअ खे चवनि हीअ आहे श्रेष्ठ। इहे तामसी बुद्धि। माना जलेबी में सभु गुण पाया वेंदा अथव। सभु गुण उन्हनि तव्हांखे छा ईअं लॻंदो आहे कि मां सायो करे जलेबीअ खे आणींदो आहियां। कृष्ण भॻवान पियो थो आणे। अच्छा, तव्हां इहो प्रश्न पुछी सघो था कि आख़िर केसि ताईं जलेबीअ खे तव्हां सत्संग में आणींदा। जेसि ताईं कृष्ण भॻवान ॻाल्हाईंदो तेसि ताईं जलेबियुनि जी एसी तेसी थींदी। ऐं जलेबी केवल हाणे हिकु पंथ ताईं सीमित कोन अथव। मां हितां घोषणा कयां, उहा कंहिं बि पंथ जी थी सघे थी, उहा कंहिं बि सत्संग जी थी सघे थी, या सत्संग में शायदि न बि वेंदी हुजे। जलेबी हाणे हिकिड़ो धर्म थी चुको आहे। जलेबी हिकु स्वभाव थी चुको आहे। इन जलेबी जी तरक़ी थी चुकी आहे। हाणे जलेबी केवल 4 दीवारियुनि में क़ैद कान्हे। कंहिं घर में भी जलेबी थी सघे थी, भली सत्संग में न वेंदी हुजे। ऐं कंहिं मोहल्ले में भी थी सघे थी, कंहिं देश में भी थी सघे थी। उहा नेता भी थी सघे, अभिनेता भी थी सघे। त असांखे अगरि जलेबी जी परिभाषा ठाहिणी हुजे, मां अगरि कॾहिं जलेबी चवां त केवल हिकु सत्संग जी माई न सम्झिजो। उहा जलेबी उन खे था चऊं जेका स्पष्ट न हुजे ऐं जंहिंमें ही लक्षण हुजनि। सुठे खे जेका ख़राब चए, धर्म खे अधर्म चए, पाण खे ज्ञानी ॿिए खे अज्ञानी सम्झे, काई भी हुजे भली। पाण खे सुठी ॿिए खे ख़राब, ॿिए जी मान्यता मञे ई न, ॿिए जी धारणा खे आदर न ॾे, बसि पंहिंजी जेका ग़लति सलत उनखे ई मञे, कूड़ ॻाल्हाए जेका, अहंकार भी हुजेसि, वरी लोभ भी हुजेसि। ये लक्षण अथव जलेबीअ जा। अहंकार न त ये ॿ ॻाल्हियूं अॻे मुश्किल मिलंदियूं हुयूं हिक ई माण्हूअ में। ॾिसो, जेको अहंकार कंदो न उहो लोभ न कंदो। छो त अहंकारी माण्हू त चवंदो मुंहिंजो अहंकार वधणु खपे, भली पैसा ख़र्च थी वञनि, भली पैसनि जी चिंता कान्हे, अहंकार घटि न थियणु खपे। वो हर कम में ख़र्च कंदो जिते अहंकार वधंदो। ऐं लोभी माण्हू कॾहिं अहंकार न कंदो। हो त साईं जी साईं, बसि 2 पैसा अचणु खपनि, 2 पैसा अचनि। त लोभी ऐं अहंकार जो कॾहिं कॉम्बिनेशन हो ई कोन।
पर हिन जलेबियुनि हिकु नई प्रजाति पैदा कई आहे जंहिंमें ॿई गुण ॿिन्ही जो DNA पायो वेंदो आहे। अलाए किथां किथां पियो थो अचे, मां सोचियो थोड़ी हो कॾहिं ईअं चइबो। DNA चइबो आहे, छा चइबो आहे, ॿ गुण सूत्र मिलन हिक में, कि यहाँ लोभ भी पाया जाता है और अहंकार भी पाया जाता है। माना लोभ ही हिकु त जेको ॾियण वारो कुझु कोन्हे, पर अहंकार ॾाढो, छो त कुझु ग़लति ॻाल्हियूं खणी करे फैलाए पियो थो, कूड़ पियो थो ॻाल्हाए, उन लाइ कूड़ जो सहारो हुनखे वठिणो पवंदो, ख़र्च भी कोन्हे करणो ऐं अहंकार भी करणो आहे, पर सक्सेस थी विया, हली विया, बिना पैसनि जे अहंकार हलेनि पियो थो, बिना, छो त कूड़ जो सहारो वठी नाटक करे, हम ऐसे, हम तो मोह माया मानते ही नहीं है, पैसे को तो हम छूते भी नहीं है, सब दे दिया। छो त कहिड़ा था पैसा लॻनि कूड़ ॻाल्हाइण में। त जलेबी हिकु प्रजाति आहे, उहा हाणे हुननि चइनि दीवारुनि खां ॿाहिरि निकिरी चुकी आहे, ऐं 90% जलेबी आहिनि समाज में, या मूंखे पोइ ख़बर पई। ज़रूरी कान्हे हुन सत्संग में वञण वारी जलेबी हुजे, सभु आहिनि जलेबियूं। भाई चार वाक ॿुधो अथव न? चार वाक जो अर्थ अथव चारू वाक, वाक माना ॻाल्हाइण ऐं चारू माना वणंदड़। जेके ॻाल्हियूं वणंदड़ हुजनि उहे ॻाल्हियूं कोई करे ऐं उहे ॻाल्हियूं ॿुधे त हुनखे चार वाक चइबो आहे। वणंदड़ ॻाल्हियूं जीअं तारीफ़, लोभ, प्रलोभन, आश्वासन, इहे जंहिंखे ॿुधण जो शौक़ु हुजे सो चार वाक माना नास्तिक, भगवान खे न मञण वारो, बसि पंहिंजी सोचण वारो। त 90% आहिनि या कान्हनि? 99%। चार वाक कोई तव्हांखे किथे बि चार वाक ग्रुप नज़र न ईंदो। अॻे हिकु ग्रुप पंथ जो हो 5000 साल पहिरीं, नास्तिक पंथ, चार वाक पंथ, लोकायतन। उन पंथ जो इहो हो कि कोई भगवान कोन अथव, चिंता न कयो, कोई पाप पुण्य जो हिसाब न ॾियणो पवंदव, तव्हां भली कपट कयो, कूड़ ॻाल्हायो, कुझु बि कयो, बसि पंहिंजी चिंता कयो। तव्हां पंहिंजे पाण खे शरीर खे ई सभु कुझु सम्झो ऐं एंजॉय कयो, आनंद कयो, सभु कुझु फ्री आहियो तव्हां। छो त शरीर मरी वेंदो त तव्हां बि मरी वेंदा, कुझु बचंदव कोन। इहो पंथ हलियो। पर हाणे ॿुधायो हिकिड़ो बि अहिड़ो किथे नज़र ईंदो आहे या पंथ सत्संग? न, छो त ॿुधण में ऐं ॿुधाइण में ख़राब थो लॻे। पर उहे पंथ चइनि दीवारुनि मां निकिरी करे माण्हू समाज में फैलिजी विया, उनजी का शाखा ब्रांच कान्हे, पर 99% उहे ई त आहिनि। उन सां छा थो फ़र्क़ु पए कि रोज़ मंदर में वेंदो आहे या पूजा कंदो आहे, उन सां थोड़ी कोई फ़र्क़ु पइजी वेंदो। तीअं ई जलेबियूं बि हाणे फैलजनि पई थियूं। तव्हां बि बचिजो, कोरोना खां वॾी महामारी अथव जलेबी महामारी। जल्दी संक्रामक कंदी आहे, जल्दी असर कंदी आहे। हिक खे शौक़ु चढ़े जलेबी ठाहिण जो त ॿिए खे जल्दी चढ़ंदो, ऐं ॿ मिली करे अगरि टीह खे एक्शन बाजी करे ॿुधाइन्स त उनखे त अञा जल्दी रोग लॻी वेंदो। उते मास्क भी कम कोन ईंदो, उनजी वैक्सीन भी अञा कान्हे। हीअ वैक्सीन आहे, हा हिक वैक्सीन आहे, पर असर तॾहिं कंदी न जॾहिं टीको लॻाराईंदा माण्हू। फ्री में भी नथा लॻाराइनि, छो त उनजा मरी वेंदा कीटाणु अहंकार जा मरी वेंदा न, उहो उन्हनि खे पसंदि ई नथो अचे। त भगवान कृष्ण चए थो कि जंहिंजी खोपड़ी उल्टी हुजे, बुद्धि उबती हुजे, उहा तामसी बुद्धि, हर ॻाल्हि में हू करे। मुला नसरुद्दीन जो पुटु हो 11 साले जो, वो उल्टी खोपड़ीअ जो, हर कम उल्टो ही करे। त मुल्ला खे भी ख़बर पइजी वई, अगर उनखे चवणो हुजे कि
शांत कर त ईअं न चवंदा हुअसि शांति कर, चवंदा हुअसि गोड़ कर, त पोइ शांत करे वेही रहंदो हो। अहिड़ो हो। पोइ इन्हनि खे गधा हुआ, गधा त गधनि ते मार चाढ़े करे मुल्ला वञे पियो, पुट खे बि गॾु पियो वठी वञे। रस्ते ते पुल आई हिकिड़ी, पुल आई त हिन मुल्ला ॾिठई कि गधे जे ॿिन्ही तरफ़ सामान ढोइबो आहे, जीअं बैलेंस बराबर रहे, पर ध्यानु ॾिनई कि हिक तरफ़ बोझ वधीक आहे, गधनि जे हिक तरफ़ लोड वधीक आहे, बैलेंस जरूरी आहे। त ही भुलिजी वियो मुल्ला, पुट खे चईसि अरे बैलेंस कर, जल्दी कर, हितां वारो खाॿे पासे वारो सामान कढी साॼे पासे शिफ्ट कर। भुलिजी वियो मुल्ला कि हिनखे त उल्टो चवणो आहे, त हुन उल्टो कयो, अञा जिते खाली हो उतां कढी होॾां भरियईं, त गधा वधा वञी सभु हेठि वञी किरिया नदीअ में। हाणे ॿियो दफ़ो वरी इहा घटना थी। कुझु साल खां पोइ वरी ईअं थियो, मुल्ला वञे पियो, गधा जेके हुआ उन्हनि ते माल ढोयल ऐं हुनजो पुट बि, उहा ई पुल वरी मुल्ला जी नज़र वई कि गधनि ते लोड अनबैलेंस आहे, खाॿे पासे वधीक आहे ऐं साॼे पासे घटि आहे सामान, पर हू बि यादि अची वियसि कि हिनखे सिधो कोन्हे चवणो, हिनखे उल्टो चवणो आहे। चईसि अरे ॿुध मुल्ला, हीअं कर, खाॿे पासे वारो त सही आहे, साॼे पासां माल कढी करे खाॿे पासे विझ, बैलेंस कर। पर ख़बर अथव मुल्ला जे छोरे छा कयईं, सिधो कम, जेको चईसि उहो ई कयईं, हिन जेको चईसि उहो ई कयईं, ऐं सभु गधा वञी पाणीअ में किरिया। त हुन बूंदो ॾेई करे चईसि यार तूं उल्टी खोपड़ी आहीं या सिधी खोपड़ी आहीं, तूं करी छा पियो थो, तूं मटिजी कॾहिं खां वें, तूं पंहिंजे स्वभाव जे विपरीत हले कीअं, तूं त हमेशह उल्टो कंदो आहीं। त चईसि हा तव्हां मूंखे बेवकूफ़ था सम्झो, हाणे मां वॾो थी वियो आहियां, हाणे मां उहो कोन आहियां जो उल्टो हलां, मां सभु सम्झां थो कि तव्हां मूंखे उल्टो चई करे सिधो कमु कराईंदा हुआ, अॼु मां साबित कयो न कि मां हमेशा उल्टो कमु न कंदो आहियां। त ही जलेबी ही रहंदियूं, भली सिधो कनि भली उल्टो कनि, ही कान का ग़लती कंदियूं जलेबियूं। हमेशह जेके उल्टो ई कनि न, उहो उनजो सिधो बि उल्टो ई थी वेंदो आहे। त श्री कृष्ण भगवान इन तामसी बुद्धीअ जा लक्षण ॿुधाए थो, अधर्मम धर्मम इति या मन्यते तमसा आवृता सर्वाथान विपरीतान च बुद्धि सा पार्थ तामसी। उहा बुद्धि तामसी अर्जन जेका हमेशा विपरीत, हमेशा उल्टो ही सोचे। त हिते सत्संग के विराम था ॾियो, वरी पोइ मिलूं था पाण। बोल श्री कृष्ण भगवान